उम्मीद है तव्हांखे वणंदो ऐं अॻिते जो प्रोग्राम हलाइण जे लाइ मां सॾु कंदुसि मिसिस देवी बादलानी खे। प्लीज़ कम देवी बादलानी। गुल हुजे गुलशन हुजे, गुल हुजे गुलशन हुजे, मौजुनि जो मांडाण हुजे, नाटकनि जो महिराण हुजे ऐं सिंधु शक्ति जो इज़हार हुजे। मां सभिनी जी दिलि सां आजिया थी कयां। वाह मिनिस्टर वाह, हिन खिल ऐं मश्करी ऐं तंज़ भरे नाटक में असां सभिनी सामिन जो दिलि सां स्वागत था कयूं। मां देवी बदलाणी। भारतीय सिंधु शक्ति जी स्थापना, हिन संस्था जी स्थापना 1994 में थी हुई, जंहिंजे पारां सभ खां पहिरियों प्रोग्राम हुयो हिकु सुहिणी शाम। सन 1994 खां 1999 ताईं इन दौर में चङा ई कार्यक्रम सिंधु शक्ति संस्था पेश कया हुया ऐं इन विच में अवी तमामु मशहूर ड्रामा ग्रुप मेहरान सां हीअ असांजी संस्था जुड़ी वई, जंहिंमें 3 ॾींहंनि में स्वर्गीय गोपाल पंजवाणी साहिब जी रहनुमाईअ में चङा ई प्रोग्राम मेहरान ग्रुप जे द्वारा ही पेश कया विया। श्री गोपाल पंजवाणी साहिब असांजे विच में हिन वक़्तु मौजूद न हूंदे बि असांजी सभिनी दिलियुनि ते राज करे रहिया आहिनि। असांजो उन्हनि खे दिलि सां सलाम आहे। अॼु असां इन महान कलाकार खे पहिरीं त श्रद्धांजलि ॾींदासीं